अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों अॼु वञा पियो माकोता शॉपिंग मॉल। सो माकोता शॉपिंग मॉल वेंदे जेको आहे सो ही ऑन करे छॾी अथमि कैमरा त हूअं ई ऑन हूंदी आहे पर ही क्लिप कढी तव्हांखे जेको आहे सो ॾेखारींदुसि हितां खां हुनजी जेका रिकॉर्डिंग कयां पियो। हाणे हीउ जेको रस्तो आहे इहो रिक्लेम्ड ज़मीन ते ठहियलु आहे। हिते समुंड हूंदो हो 90 वारी ॾहाई खां अॻे। सो हिते वरी हिनखे समुंड खे मिटी विझी पूरे ई जेको टुकड़ो जेको आहे हिननि इहो रिक्लेम कयो। ऐं हाणे हितां ही मथे चढ़ूं था इहा पुल आहे ऐं इहा पुल जेका आहे साईं जी आहे जिते मलाका जो दरिया आहे उहो छोड़ थो करे अचे इन स्ट्रेट्स ऑफ मलाका में। उते जेका ही पुल ठहियलु आहे हीअ हुनजी एस्चुअरी चऊं जीअं सिंधु वञी समुंड में छोड़ करे थो अरबी समुंड में या सिंधी समुंड में त ही जेको आहे सो वरी स्टेट्स ऑफ मलाका समुंड आहे उन में दरिया अची करे थो छोड़। सो उन खे ही पुल ठहियलु आहे। तव्हां उखरी ऐं वरी अॻिते अचूं पिया। ही हॉलीडे इन होटल आहे सॼे ते 5 स्टार होटल आहे। हिन साम्हूं जेका ॾिसो पिया बिल्डिंग सॼे पासे इहा हिनजी माकोता होटल आहे। सो ही मलाका राया जो इलाइक़ो आहे। हिनखे ही सॼो मलाका राया जो इलाइक़ो जेको आहे सो इहो हिन ते आहे ठहियलु रिक्लेम्ड ज़मीन ते ठहियलु आहे। इहो 90 जी ॾहाई में रिक्लेम थियलु आहे। पुराणी रिक्लेमेशन आहे। नई रिक्लेमेशन बि थियलु आहे उहा पोयां आहे ॿिए पासे आहे हिन जी कंटिन्यूएशन में। पर ही जेको आहे सो शुरू में ही रिक्लेम कयो हुन समुंड मां। ही जेका अच्छी सारी बिल्डिंग आहे इहा माकोता मेडिकल सेंटर आहे। सुठो मेडिकल सेंटर आहे। सुठी अस्पताल आहे हिते जी। ऐं इहो आहे माकोता शॉपिंग मॉल। माकोटा शॉपिंग मॉल ही आहे पोयों पासो। हितां बि वञी सघे थो पर आउं सिधो वेंदुसि फिरी अची अॻिए पासे खां दाख़िल थींदुसि। त हिते हितां बि जेको आहे माण्हू वञी सघे थो बेसमेंट जी पार्किंग में सॼे पासे अगरि मुड़ी वञा त हिते माण्हू हिते बि गाॾी रोड ते बि बीहारे वञी सघे थो। हिते रोड ते जेको आहे सो 60 सेंट लॻनि था कलाक जा। एतिरा कलाक माण्हू बीहारे या अगरि फुल ॾींहुं बीहारे थो त पोइ 5 रिंगट लॻनि था। हितां अंदरि वञी सघे थो ही बेसमेंट पार्किंग पोएं पासे खां। सो ही रस्तो उहो ई आहे जेको आउं वठी आयो हुउसि। पुल तां हेठि लथुसि हाणे वरी ही वापसि यू टर्न करे हिन जे पोएं पासे खां जेको आहे माकोता शॉपिंग मॉल जे पोएं पासे खां अॻिते वञी पोइ वरी फिरी ऐं साम्हूं वारे एंट्रेंस खां अंदरि अचिबो। पार्किंग हिते बि मिली वेंदी आहे या माण्हू 60 सेंट जेके आहिनि से कलाक जा लॻनि था। उनखे तव्हांजो स्क्रैच कार्ड मिलंदो आहे उहो डिस्प्ले करे छॾियो पोइ बि फाइन कोन लॻंदो। या वरी हाणे ऐप अची वयूं आहिनि त ऐप जेका आहे सो हुन में पंहिंजी हिन में पेमेंट जेका करे छॾियो त पोइ जेको पार्किंग जो चेक करण वारो ईंदो उहो स्कैन कंदो नंबर खे त उनखे ख़बर पइजी वेंदी त हिन जी पेमेंट थियल आहे पार्किंग जी। सो हिन ते टिकट जेको फाइन जो कोन लॻाईंदो। ही जेको आहे सो वरी हिते कॉम्प्लेक्स आहे। हेठि दुकान ऐं मथे 3 स्टोरी जेके आहिनि से ऑफिसूं आहिनि। सो हिकिड़ो माण्हू आहे बिज़नेस आहे हेठि मथे वरी किराए ते ॾेई छॾियनि ऑफिसुनि खे। सो ही यको कॉम्प्लेक्स आहे हिन जो। ऐं इहा खॿे पासे ही ॾिसो पिया ही ब्रिज आहे जंहिं तां हींअर आयासीं। ऐं छो परियां वरी इहो दरिया जो आहे दरिया समुंड में छोड़ करे थो हुते पाण ही ओड़े पासे हाणे टिपी आया आहियूं। ऐं हिते घणो करे हेठि ही टूरिस्ट एरिया ई आहे। हिते घणो करे दुकान हेठि जेके आहिनि से होटलूं आहिनि। मथे होटलूं हूंदियूं आहिनि कमरा हूंदा आहिनि हेठि वरी खाधे पीते जूं रेस्टोरेंट्स हूंदियूं आहिनि बजट होटलूं। ही खॿे पासे जेको आहे इहा हिते कस्टम्स ऐं जेका आहे जेटी आहे ऐं ॿेड़ियुनि जी जेको ॿेड़ा आहिनि शिप्स ईंदियूं आहिनि हुतां खां इंडोनेशिया जे दुमाई शहर मां दुमाई जो ॿेट जेको शहर आहे हुतां ईंदियूं आहिनि हिते।
ही जेको व्यूइंग टावर आहे मलाका जो हिते ही मथे खणी वेंदो आहे फिरंदो पियो आहे, मथे खणी ईंदो माण्हू खे मथे व्यू जेको माण्हू ॾिसंदा आहिनि। ऐं ही साम्हूं जेको आहे न खॿे पासे आहे हाणे त शॉपिंग सेंटर ठाहे छॾियो अथनि। पहिरीं हिते मैदान हूंदो हो हुनखे ऐं ही दातारनि पहलवान चवंदा आहिनि। पहलवान माना पहलवान पाण वटि बि आहे साॻियो ई लफ़्ज़ जहिड़ो कर ही हीरोज़ खे चवंदा आहिनि। सो हीरोज़ जो मैदान आहे स्टेडियम आहे इहो। ऐं हाणे हिते हिनखे शॉपिंग मॉल करे छॾियऊं। हिते जेको तुंको अब्दुर्रहमान लंडन मां आयो हो 1957 में हिते अची ऐलान कयोसि मलेशिया जी आज़ादी जो। सो हाणे अंदरि नंढिड़ो हिकिड़ो हिस्टोरिकल मॉन्यूमेंट ठाहे छॾियो अथनि, बाक़ी हिनखे कन्वर्ट करे छॾियऊं शॉपिंग मॉल में, पर हुनजे पुठियां अञा ताईं म्यूज़ियम वग़ैरह आहे। हाणे ही पाण अची वियासीं एंट्रेंस आहे हिन जो शॉपिंग मॉल जो मर्दिका जो सॉरी जो माकोता जो। ऐं हिनखे ही बंदि हूंदो आहे पोइ ही टच एंड गो कार्ड अचे थो, इहो प्रीपेड वॉलेट कार्ड, उहो हुनखे स्कैन कबो त ही जो रस्तो खुली वेंदो, पोइ माण्हू अंदरि वेंदो हलियो। ॿाहिरि बि पार्क करे सघिजे थी पर काड़ो हुजे त छा त पोइ माण्हू बेसमेंट में हलियो वञे, बेसमेंट में जाइ न आहे त पोइ ॿाहिरि माण्हू करे, के माण्हू ॿाहिरि प्रिफर कंदा आहिनि। हा त वरी बेसमेंट में थो वञा। कलवार लिखियो पियो आहे, कलवार जो वरी पोइ तव्हांखे ॿुधायां छा मतिलबु आहे। चङी वॾी पंहिंजी बेसमेंट जी पार्किंग आहे, सॼो मतिलबु जेको शॉपिंग सेंटर ठहियल आहे न सॼे जी टोटल ही हेठि जेका एरिया आहे इहा जहिड़ो कर हिन में अचो थी वञे। ख़ाली इहो जो आख़िरी जेको चयो आहे पार्कसन वारो उहो हेठि बि जेको आहे सो बेसमेंट में बि शॉपिंग लाइ ठाहे छॾियो अथनि, पर ही जेको आहे पार्किंग जी एरिया आहे। हिन जी जेका पार्किंग जी फी थिए थी उहा जेको टच एंड गो कार्ड जेको एंट्रेंस वक़्तु मूं स्कैन कयो त उन मज़ा ई कटिबी, जेॾी महिल वापसि माण्हू वेंदो हितां त वरी दोबारा हुनखे स्कैन कबो, त पोइ जेतिरो टाइम हिते ऐं पार्क थियल हूंदी गाॾी उन हिसाब सां जेको आहे सो हुन मां पैसा कटिजी वेंदा। ऐं गिम्बाल ॾींहुं त कोन आंदो आहे हिन करे हथ में ई कैमरा कढी थो खणा, पर थोरो शेकिंग हूंदी, बात वरी बर्दाश्त कजो। हाणे हलूं था ही हाणे हिन में थोरो हथ में लोॾो आहे त हुन हिसाब सां थोरो हाणे कैमरा लुटंदी त मां कढी वरिती अथमि हिन में जा गाॾी में जा हाणे जेको आहे सो तव्हां ॾिसो थोरो ऐं लुॾे थी, बहरहाल कोशिशि कयूं था त घटि लुॾे। ही बेसमेंट में पार्कसन जो मथे पार्कसन आहे, हेठि इहो हुनजो हिसो आहे। रोज़मर्रा जे सामान वारा शयूं हिते रखिया आहिनि जेके माण्हू वेंदे वेंदे वठंदा वञनि। ही सभु हाउस होल्ड आइटम्स आहिनि, इहे किचन जा ऐं हाणे हलूं था मथे ग्राउंड फ्लोर ते पार्कसन में। पाकिस्तान वारी हिन जी ख़ासि हिकिड़ो वॾो हिननि जो आउटलेट आहे जंहिंमें कपिड़ा वग़ैरह इहे मिलनि था, हुन खां सवाइ ॿिया वरी अलॻि अलॻि दुकान हूंदा आहिनि। ही पाकिस्तान आहे,
इहो वरी पाकिस्तान खां ॿाहिरां पाकिस्तान जो व्यू आहे ऐं हीअ वरी ॿिया दुकान आहिनि ऐं सिक्योरिटी जो आहे सामान ते यानी तिजोरियूं ऐं लॉक्स लॉकर काफ़ी दुकान जेके त सोञा ताईं बंदि पिया आहिनि ई कोविड में जीअं हिननि जी बिज़नेसूं बंदि थियूं आहिनि वरी जेको कोन खोलिया अथनि गारमेंट्स जो आहे ये जेके ॾिसो लेडीज़ गारमेंट हिते इहो पाकिस्तानी स्टाइल इहे पंजाबी ड्रेस चवनि था उहो बि हिते काफ़ी हले थी भले पंजाबी स्टाइल हिते हिनखे पंजाबी स्टाइल करे चवंदा आहिनि पंजाबी ड्रेस करे चवंदा आहिनि ऐं हिते सलवार कमीज़ आहिनि औरतुनि जी इहो ईंदो माकोता परेड जो विचों सेंट्रल एरिया आहे हाणे हिते जो एनवायरनमेंट जो जेको आवाज़ु आहे हुनखे मूं थोरो म्यूट करे छॾियो आहे रिकॉर्ड कोन थो कयां छो जो हुन में वरी म्यूज़िक हूंदी आहे ऐं म्यूज़िक वरी पोइ कंहिं फेसबुक ते या किथे यूट्यूब ते माण्हू लॻाए थो त पोइ उते हुनखे जेको आहे सो बंदि करे छॾियो कॉपीराइट्स जे करे हिन करे हिते जेको माहौल आहे एनवायरनमेंट में म्यूज़िक पे हलंदी आहे रमज़ान अचे पियो हिन करे हिते हुन जूं तयारियूं आहिनि रमज़ान में शॉपिंग वग़ैरह कंदा माण्हू जीअं लिखियो पियो आहे रमज़ान ईद जी शॉपिंग सां शुरू थियण वारियूं आहिनि ॾिसो माण्हू तमामु घटि आहिनि ख़ाली पिया आहिनि शॉपिंग जी बिज़नेस तमामु घटि थी वई आहे कोविड में घणो जेको आहे स्विच ओवर थी वियो ऑनलाइन शॉपिंग ते हाणे माण्हू ऑनलाइन शॉपिंग जेको आहे सो वधीक था कनि फिज़िकल शॉप्स जेके तमामु घटि जेको आहे सो माण्हू अचनि था इलाही शयूं जेके हिते दुकाननि ते विकामदियूं हुयूं कोविड खां पहिरीं हाणे उहे ॾिसण में कोन थियूं अचनि छो जो उहे दुकाननि ते महांगियूं थियूं मिलनि त केरु वठे कोन थो उहे ई शयूं जेके ऑनलाइन सस्तियूं मिलियूं वञनि त माण्हू प्रिफर कनि था त सस्तियूं वठूं ऑनलाइन वठूं इन करे ॾाढी जेका असां कोविड खां पोइ तब्दीली इलाही अची वई आहे घणो जेको बिज़नेस वियो हलियो आहे शिफ्ट थी ऑनलाइन इलाही हिते काफ़ी मार्केट प्लेसिस शुरू थी विया आहिनि मलेशिया में जेके तव्हां ऑनलाइन वठो पर त हर शइ ऑनलाइन कोन थी थिए के शयूं अहिड़ियूं आहिनि जेके माण्हू प्रिफर कनि था फिज़िकली वञी ॾिसी वठूं ऐं उहे शयूं त अञा ताईं दुकाननि ते मिलनि थियूं पर जेके शयूं ऑनलाइन अची सघनि थियूं उहे बिल्कुलु हिते कोन थियूं मिलनि हाणे ही ॾिसो खाधे पीते या चिकन राइस शॉप या बोट नूडल्स आहिनि खाधे जे लाइ माण्हू अचनि था पाण जेके शॉपिंग ते ईंदा उन्हनि खे वञी मानी जो टाइम थी वेंदो त खाईंदा ऐं न त कोन खाईंदा हींअर जेको आहे सो ही टाइम त ॿिनि ॿारनि जो आहे त माण्हू घटि आहिनि तमामु छंछरु आर्तवार ते कुझु वधीक हूंदा आहिनि बाक़ी ॾींहंनि में हाणे ॾिसो ख़ाली पिया आहिनि सभु ही कोविड खां पोइ हिननि पंहिंजी बिज़नेस शुरू ई कान कई आहे बैंकरप्ट थी हलिया के पंहिंजो त धंधो ई ख़तमु थी वियो ॾाढो ॾुखियो थी पियो इलाही बिज़नेसिस जे लाइ दुबारा शुरू करणु पर कपिड़े जी पार्क्सनि में ही कपिड़े जी जेका बिज़नेस आहे इहा हाणे जेको आहे सो हलंदी छो जो हर को माण्हू कपिड़ो जी जेका कीअं सिबियल आहे कीअं डिज़ाइन आहे कपिड़े जी क्वालिटी कीअं आहे उहो त माण्हू हथु लॻाए ई चेक करे सघे थो
उहे इहा बिज़नेस जेका असां अञा ताईं हले पई ऐं इन में माण्हू बि अचनि था, शर्ट वठणी आहे, पैंट वठणी आहे, इहा हाणे मूंखे बि जेको आहे सो कुझु हिते कपिड़ा वठिणा आहिनि, इन करे आउं आयुसि। सो मूं चयो त हाणे इन जो रिकॉर्डिंग करे थोरो दोस्तनि खे ॾेखारे बि छॾियमि। भई पाकिस्तान में घणो करे जेको आहे सो हिते कपिड़े जी वैरायटी हिते सुठी आहे। ॿियनि मुल्कनि मां बि दोस्त अचनि था, उहे बि पोइ चवनि था त मलेशिया में कपिड़े जी जेका वैरायटी आहे, क्वालिटी आहे ऐं प्राइस, इहे सभु मुनासिब आहिनि। हिकु दोस्त ऑस्ट्रेलिया मां आयो त उन बि इहो जेको आहे सो ॿुधायो त चई हिते मेलबर्न में आहे क्वालिटी सुठी, पर एतिरी वैरायटी कान्हे हिते पाकिस्तान में। वैरायटी कपिड़े जी जेका आहे या ॿियो जेको सामान आहे माण्हू इस्तेमालु करे थो, उनजी वैरायटी हिते वधीक आहे। इलाही ब्रांड्स इलाही आहिनि हिते मलेशिया में। ही वरी हेठि अची असां बेसमेंट में ही वरी किचन जा सामान ऐं घर जे इस्तेमाल जा सामान आहिनि, क्रॉकरी आहे ऐं कप्स आहिनि, तावन जा सेट आहिनि। इहे हिकिड़ो ईद जी पाण इहे सुखड़ियूं जाम अची वियूं आहिनि, लॻे ईद अञा परे आहे। ही हिते रंग जेको आहे न, ईद जे रमज़ान जो इहो पीलो ऐं साओ, जिते किथे इहे झंडियूं पीलियूं सायूं हूंदियूं ऐं ही जेके गिफ्ट आइटम्स पीला सावा, इहो रंग हूंदो आहे। हाणे जेको आहे सो वरी वापसी आहे, ॾेखारियां थो तव्हांखे बेसमेंट मां ॿाहिरि निकिरण वारो थोरो ॾेखारियां, पोइ हिनखे बंदि कंदासीं। हा, तव्हांखे पहिरीं चइनि पिया त इहो कलवार छा आहे। कलवार हिते चवंदा आहिनि न, क लुआर माना ॿाहिरि वञण जो रस्तो, ॿाहिरि जी एग्ज़िट जेके इंग्लिश में चवंदा आहियूं। ॿियनि मुल्कनि में एग्ज़िट लिखियलु हूंदो आहे, हिते वरी क लुआर लिखियलु हूंदो आहे। लुआर माना ॿाहिरि, क लुआर माना ॿाहिरि वञण जे लाइ एग्ज़िट। सो ही जेको आहे सो हाणे बेसमेंट मां ॿाहिरि निकिरूं त पोइ वरी पाण इहो टच एंड गो कार्ड जेको आहे वरी स्कैन करिणो पवंदो हुनखे, दरवाज़े जो जेके एंट्री एग्ज़िट खे खोलण जे लाइ। त हुनजा पैसा कटिजी वेंदा, जेतिरो देरि माण्हू हिते शॉपिंग कई आहे, जेतिरो टाइम ते हूंदो आहे, ओतिरा ऑटोमेटिक हुन मां जेके आहिनि से कटिजी वेंदा। ऐं पार्किंग जा पैसा ऐं पोइ ही एग्ज़िट हूंदो, पोइ वरी गाॾी खे मटाए वञिबो। हाणे खुली वियो, हाणे जेको आहे सो हिनखे अॻिते हलूं था। सो हाणे हिन वीडियो खे हिते आउं बंदि कंदुसि। इहो हो माकोटा शॉपिंग मॉल जी विज़िट, इहा मुख़्तसर हुई। केॾी महिल वरी टाइम मिलियो तव्हांखे तफ़सीली जेको आहे सो केॾी महिल घुमाईंदासीं। सो फ़िलहाल बसि एतिरो ई, सदाईं गॾु।